जी लतीफ़ नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरी तंज़ीम मारवी ऐं दिल्ली सिंधी एकेडमीअ तरफ़ां कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्लब इंडिया में यादगार सेमिनार मुनक़िद कयो वियो। भारत जे अलॻि अलॻि सूबनि मां ॾाढनि शिरकत कई। नौ न्यापो में सिंधी एकेडमी दिल्ली जे सेक्रेटरी डॉक्टर रमेश एस लाल तरफ़ां मलकानी साहिब ते पेश कयल मक़ालो अवां सां मंडेरी आहियूं। डॉक्टर रमेश लाल फरमायो त संदन नौकरीअ दौरान मलकानी साहिब उन जो इंटरव्यू वठंदे कई सवाल कया ऐं संदसि जवाबनि ते उहे मुतमिन रहिया ऐं खेसि अपॉइंटमेंट कयो वियो। अवां जी ख़िदमत में डॉक्टर रमेश एसलाल जो मक़ालो पेश करे रहिया आहियूं ऐं ईंदड़ प्रोग्राम ताईं वरी नए प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अवां जी ख़िदमत ते हाज़िर थींदासीं। तेसि ताईं इजाज़त ॾींदा मोकिलाणी नाहे। साथ सलामत। सिंधी अकादमी दिल्ली सरकार ऐं भेनरुनि जी तंज़ीम मारवी तरफ़ां आयोजित हिन सेमिनार में नेशनल सेमिनार में तव्हां सभी जी आज्ञा आहे। हीअ अॼु जी सेमिनार बर्क लेखक संपादक सियासतदान ऐं दिल्ली सिंधी अकादमीअ जे अॻूणे ऐं सभ खां पहिरें वाइस चेयरमैन श्री के.आर. मलकानी साहिब जी यादि में रखी वई आहे। उन्हनि जी शेवाऊं उन्हनि जी ख़िदमतुनि खे असीं यादि करे रहिया आहियूं। उन्हनि खे असां श्रद्धा जा फुल पेश करे रहिया आहियूं। श्री के.आर. मलकानी साहिब जो जनम 19 नवंबर 1921 में हैदराबाद सिंध में थियो हो। हू हिकु शानदार शख़्सियत जा मालिक हुआ। असां पंहिंजे पाण खे तमामु बेहद ख़ुशनसीब सम्झूं था जो असांखे उन्हनि जी रहनुमाईअ में ऐं उन्हनि सां गॾु कमु करण जो ऐं घणो ई कुझु सिखण जो मौक़ो मिलियो। श्री के.आर. मलकानी साहिब उन्हनि सां मुंहिंजी पहिरीं गॾिजाणी साल 1997 में थी, जॾहिं मां पहिरियों दफ़ो पुराना सचिवालय ओल्ड सेक्रेट में सिविल लाइन्स में इंटरव्यू ॾियण लाइ वियुसि त सिंधी अकेडमी में प्रोग्राम ऑफिसर जे उहिदे लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। इंटरव्यू वठण लाइ उते स्टाफ सिलेक्शन बोर्ड में तालीम एजुकेशन ऐं भाषा विभाग जा सचिव श्री अनंत सागर अवस्थी, श्री के.आर. मलकानी साहिब ऐं अकादमी जा मेंबर सेक्रेटरी पद्मश्री डॉक्टर मोतीलाल जोतवाणी साहिब हाज़िर हुआ। इंटरव्यू में सवालनि जो सिलसिलो अवस्थी साहब ॿुधाया पियो। जॾहिं मां पहिरियों दफ़ो इंटरव्यू ॾियण वियुसि त हुते मलकानी साहब हाज़िर हुआ ऐं अवस्थी साहब ऐं जोतवाणी साहब काफ़ी डिटेल में मूंखां इंटरव्यू वरितो ऐं जॾहिं के.आर. मलकानी साहब जो वारो आयो त हुननि मुंहिंजो बायोडाटा पढ़ी करे हिकदमि ॾिसी वरितो। उन्हनि ॾिसी चयो भई छा तोखे ॿई लिपियूं ईंदियूं आहिनि, छा तूं ॿई लिपियूं सिंधी लिपि बि तूं लिखी पढ़ी ॼाणी? मां जॾहिं हाकार कई त हुननि चयो अच्छा मूंखे वरी कुझु लिखी ॾेखार, 4 सिटियूं ई सही मूंखे लिखी ॾेखार। त मूंखे तेॾी महिल कुझु वधीक सम्झ में न आयो छा लिखां। पोइ तेॾी महिल मूंखे वरी प्रोफेसर राम पंजवाणी साहिब जूं 2 सिटूं मूंखे यादि अची वियूं उन्हनि जे कलाम जूं, उन्हनि जे गीत जूं। कष्ट कशाला कटबा वेंदा हिकु हिकु थी, कष्ट कशाला कटबा वेंदा हिकु हिकु थी, दर्द ख़ुशीअ में मटबा वेंदा हिकु हिकु थी। ये जॾहिं हुननि लाइनूं पढ़ी त हिकदमि ॾाढो ख़ुशि थी विया हुआ। सरकारी बंगलो फिरोज शाह रोड ते मिलियल हो ऐं संदसि राजेंद्र नगर में बि घर हो जितां हू देश समाज शेवा ऐं परोपकार जा कम सिंधी ॿोलीअ जे वाधारे जा सभु कम हुते वेही करे कंदा हुआ। तंहिंखां सवाइ हू उन वक़्तु NCPSL नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जा भी वाइस चेयरमैन हुआ ऐं राज्यसभा जा मेंबर तो हुआ ही लोकसभा में जेकी पार्लियामेंट आहे उनमें अपर हाउस राज्यसभा जा मेंबर भी हुआ ऐं बैद में उन्हनि खे पुडुचेरी जे लेफ्टिनेंट गवर्नर जो उहिदो भी उन्हनि माणियो। सिंधी अकादमी खे बर्पा करण में भी उन्हनि जो भरपूर योगदान हो। तंहिंखां सवाइ सिंधी अकेडमी ऐं NCPSL जा जेके दाइमा लोगो आहिनि उहो बि उन्हनि जी मदद सां ई ठही सघिया आहिनि। जेके लोगो ठाहिया सिंधी अकेडमी जो NCPSL जो लोगो ठाहियल आहे
उन में भी उन्हनि जो योगदान हो। इहा ॻाल्हि मूंखे इन करे यादि आहे छाकाणि त उहो असांखे वठी हलिया पार्लियामेंट हाउस में, उते तमामु वॾी हिकिड़ी लाइब्रेरी हुई, अहिड़ी लाइब्रेरी जंहिंखे ॾिसी करे अखियूं चक थी वञनि, तमामु वॾी लाइब्रेरी हुई। उते असांखे वठी विया ऐं हिकिड़ी ॾाकण चढ़ी करे मथे लाइब्रेरी में ॾाकणियूं बि लॻियल हुयूं, उतां 4-5 किताब खणी आया। उन्हनि मां ई उन्हनि फ़ोटा ऐं कुझु सिलेक्ट कया मैटर ऐं उन्हनि मां ई उन्हनि इन NCPSL जो ऐं सिंधी अकेडमी जो लोगो ठाहियो। कमेटी में उन्हनि रखिया ऐं उहे इकराए सां पास थिया ऐं अॼु बि उहे लोगो असां हलाए रहिया आहियूं NCPSL में बि ऐं सिंधी अकेडमी में। त अहिड़ो वॾो मतिलबु जीअं तव्हांखे मां करे बि ॿुधायां पई, अहिड़ा महान शख़्सियत आहिनि। हिकु दफ़ो कंहिं बि कम जी नींव रखी विया त उहे कम अॼु ताईं हलंदा पिया अचनि। अहिड़ा मतिलबु बुनियादी कम करण वारा हुया सॼा। भाणनि अख़बारनि जा संपादक हुआ। उन्हनि जा मुख्य किताब द मिडनाइट नॉक, जेको 1977 में लिखियो हुयो, उन्हें लिखियो ऐं हिंदीअ में आधी रात कोई दस्तक दे रहा है, मिडनाइट नॉक जो हिंदी जो किताब शायद थियल आहे। ऐं द RSS स्टोरी 1980 में ऐं द सिंध स्टोरी 1984 में ऐं ॿिया बि घणी किताब उन्हनि लिखी करे सिंधी साहित्य ऐं साहित्य जा खजाना भरिया आहिनि। ऐं द सिंध स्टोरी हिकिड़ो अहिड़ो किताबु आहे जेको 1984 में सिंधी अकेडमी छपायो ऐं उनजी एतिरी वधीक डिमांड आहे जो हेल ताईं अकेडमी उनजा 3 छापा असां छपाए चुका आहियूं। उनखां पोइ बि तमामु घणी डिमांड आहे अॼु ॾींहं ताईं। सॼो दी बेस्ट सेलर असांजो इहो किताबु आहे दी सिंध स्टोरी। तो इहे जेकी महान किताब जा लेखक, इन जो शर्फ जेको आहे मलकाणी साहब खे वञे थो, त हिकु दफ़ो इन कम लाइ बि ज़ोरदार तारीफ़ थींदी। हिकिड़ो इहो तमामु घटि हुयो, ऑडिट में असांजा ऑब्जेक्शन बि आया, पर जॾहिं अहिड़ा किताब शाया थियण लॻा, UT ठाकुर जो आहे सिंधी कल्चर, ऐं इहे 2 किताब त असांजा बिल्कुलु जीअं छपंदा आहिनि तीअं उन्हनि जी डिमांड बुक फेयर्स में ऐं जिते बि खणी वेंदा आहियूं माण्हू फटाफट वठी वठंदा आहिनि। तंहिंखां सवाइ इहो चवण में वधाव न थींदो त मलकाणी साहिबु परोपकारी, थोरे ॻाल्हाऊ ऐं गुणनि जी खाण हुआ। परोपकारी इन करे जो हू सभिनी माण्हुनि जा घणेई कम चुपचाप ऐं शांती के नमूने रास करे ॾींदा हुआ। उनजो ज़िक्र बि कंहिंसां न कंदा हुया, तमामु थोरो ॻाल्हाईंदा हुया, पंहिंजे घर में बि तमामु सादगी सां गुज़रान कंदा हुया, लफ़्ज़नि जो इस्तेमालु बि तमामु घटि थोरे में कंदा हुया, तुझ ऐं माना भरियो कंदा हुया। कंहिं बि सभा या प्रोग्राम में अगरि हू कंहिंखे ख़िताबु करणो हूंदो त तमामु घटि लफ़्ज़नि में पंहिंजी पूरी ॻाल्हि चई ॾींदा हुया। ऐं मां बि इहा ई कोशिशि कंदो आहियां थोरे लफ़्ज़नि में वधीक ॻाल्हाइणा, त गागर में सागर समाइण जो गुण उन्हनि में हुयो। 27 अक्टूबर 2003 ते श्री KR मलकाणी साहब हिन पंहिंजी दुनिया खे अलविदा कई। हुननि जे सुर्गवास सां सभिनी सिंधियुनि जे दिलनि ते खे वॾो धचको रसियो। ऐं इहे बि चई सघिजे थो त मलकाणी साहिबु सॼी जीवत में कॾहिं बि पंहिंजे लाइ या पंहिंजे कुटुंब लाइ कुझु न कयो। एॾा वॾा उन्हनि उहिदा माणिया, पर पंहिंजे स्वार्थ लाइ कुझु बि न पंहिंजे परिवार जे स्वार्थ लाइ। असांजो आज़मूदो आहे, असां इहा ॻाल्हि ॾिठी हुई ऐं वाक़ई तमामु परोपकारी ऐं हॾॾोखी महिनती हुया ऐं कॾहिं हिनजी ॿिए खे ख़बर बि न पवंदी हुई, एतिरा वॾा वॾा कम कई ईंदा हुया। हुननि पंहिंजी सॼी हयाती शेवा में अर्पण करे छॾी माण्हुनि जी। मलकाणी साहिबु जहिड़ी महान शख़्सियत खे असां शत नमन करे रहिया आहियूं। महिरबानी।